साहिब मुताबिक पैर रात बाकी रहे निड्रमा उतरा हुआ है जरूरी क्रिया का खारिज थी थधे पानी से स्नान करे एकांत में रही अंतर्वृत्ति टिकाए आत्म चिंतन में निर्विकल्प समाधि लगाईंदा हुआ सुबह थियण ताईं उन्हीअ आसन ते अडोल रहंदा हुआ। तंहिंखां पोइ प्रेम में भिड़ियल प्रेम भरियल पंहिंजा नेत्र कमर खोले ऐं पेशानी ते केसर जो तिलक लॻाए पोशाक पहिरे सिज उभण खां पोइ दरबार में अची सदासन ते विराजमान थींदा हुआ। तंहिंखां पोइ शब्द कीर्तन शुरू थींदो हो जिते सभई सिका आनंद सां प्रेम में रहंदा हुआ। तंहिंखां पोइ सतगुरु सच्चा पातशाह सिकनि खे उपदेश ॾींदा हुआ। पोइ वरी देग तयारु थींदी हुई त उन्हीअ जे कम में मशगूल रहंदा हुआ ऐं पाण बि साईं संगत सां गॾु वेही भोॼन वठंदा हुआ। सतगुरु जो असुल इहो हुकुम हूंदो हो त को बि जीउ भंडारे मां खाली न वञे, यानी जेको अचे सो भोॼन वरताए वञे। इन्हीअ खां सवाइ सतगुरुनि जी इहा आज्ञा हूंदी हुई त सभु कंहिंखे हिकु जहिड़ो भोॼन ॾिनो वञे ऐं ॿियाई युक्त न हुअणु घुरिजे। कोई भले कहिड़े बि धनवान हुजे या कंगाल हुजे त सभिनीनि खे हिकु नज़र सां ॾिसणु घुरिजे। सतगुरुनि जे आज्ञा अनुसार सिख पूरी तरह कमु कंदा हुआ। अहिड़ी तरह सतगुरु दीन दयाल भोॼन वरताए पोइ मोटी आस्थान ते ईंदा हुआ ऐं कुझु वक़्तु एकांत में रही पोइ सेजा ते आराम ॾींदा हुआ। वरी बि हिकु पहर ॾींहुं बाक़ी उते रही सुरत मिटाए सनानु करे सभा में विझंदा हुआ। वरी हिकु पहर ॾींहुं बाक़ी उते रही सुरत मिटाए सनानु करे सभा में वेंदा हुआ ऐं शाम जो उन वक़्तु कथा समागम थींदो हो। तंहिंखां पोइ जॾहिं 4 घड़ियूं बाक़ी रहंदो हो तॾहिं वरी शब्द जिस वधाए उतां रवाना थी वरी शब्द जस वधाए उतां रवाना थी सिधो भोजवाल में आया। छाकाणि त हुते जे माण्हुनि सां मिलंदे घणो वक़्तु थी वियो हो न त वरी तंहिं थी विया उते पहुची बाबे मोहन ऐं बाबे मोरी सां गॾिया ऐं कुझु ॾेखारियाऊं कयाऊं सतगुरुनि खां। हरदिन मां देव वरी तव्हां श्री अर्जन साहिब जे पिता खे कहिड़े पिया तॾहिं वरी शब्द कीर्तन जो आनंद वठंदा हुआ। वरी संध्या समय एकांत स्थान ते वञी प्रेम में मगन थींदा हुआ। उन वक़्तु को बि माण्हू संदन अॻियां न वेंदो हो। सतगुरुनि जूं अखियूं हमेशह जल सां भरियूं रहंदियूं ऐं कॾहिं बि प्रेम न हटंदो हो न। पैर राति ताईं सभु सिक प्रेम धारे हरि कीर्तन कंदा ऐं ॿुधंदा हुआ। तंहिंखां पोइ मां गंभीर सतगुरु आरामी थींदा हुआ। तॾहिं सभई सिक बि पंहिंजे स्थान ॾांहुं हलिया वेंदा हुआ। अहिड़ी तरह बेपरवाह सतगुरु 8 पेर नाम जे रंग में विर्त कंदा हुआ।